पनोआकिल पुलिस ॻोठ महमूद खालदी ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदद कयो आहे, जंहिंजे नतीजे में मुबैना तौर पुलिस तशदद में 3 ॾींहनि जो मासूम नींगर फौत थी वियो आहे। फौती नींगर जे वारसनि मासूम ॿार जो लाश हथनि में खणी पनोआकिल पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कयूं था पनोआकिल खां पंहिंजे रिपोर्टर मुनीर रिहो खां। जी मुनीर रिहो, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी पनोआकिल पुलिस जी ॻोठ महमूद खालदी ते चढ़ाई कई ऐं मोहम्मद नवाज़ खालदी जे घर ते मुबैना चढ़ाई दौरान ॿारनि औरतुनि खे मार कुट कई, जंहिंमें 3 ॾींहनि जो मासूम बालक फौत थी वियो आहे, जिते मासूम बालक जे वारसनि पारां जेका पनोआकिल पुलिस मथां मुबैना तौर इहो इल्ज़ाम लॻायो आहे त पनोआकिल पुलिस जे ASI रियाज़ कोराई ऐं ॿियनि असां चढ़ाई कई ऐं घरनि में दाख़िल थी करे ॿारनि औरतुनि खे मार कुट कई, जंहिंजे नतीजे में 3 ॾींहनि जो मासूम बालक फौत थी वियो आहे ऐं पुलिस जेके 2 नौजवाननि खे खंभे खणी वई। वारसनि पारां इहो इल्ज़ाम लॻायो बिना जवाज़ पुलिस असांजे घर ते चढ़ाई कई, जंहिंमें मासूम बालक फौत थी वियो आहे ऐं पुलिस जेका नाहक असांजे घरनि ते चढ़ाई कई ऐं मारकुट कई ऐं 2 नौजवाननि खे खंभे खणी वई। जॾहिं त असां पुलिस खे चयोसीं त असां वटि को बि अहिड़ी शइ न आहे जंहिं ते पुलिस बिना जवाज़ घरनि में दाख़िल थी। अहिड़े मामले ते ASI रियाज़ कोराई सां राब्तो कयो, जंहिंजो चवणो हो त अहिड़ी का बि न आहे, ख़बर न आहे मूंखे, न ई जेको आहे मां तशदद कयो आहे, न ई मां चढ़ाई कई आहे, न ई को मुंहिंजी चढ़ाई में को बालक फौत थियो आहे। ऐं बालक जे वारसनि पारां पनोआकिल पुलिस ख़िलाफ़ इहो एहतजाज कयो त बिना जवाज़ पुलिस चढ़ाई कई, जंहिंमें मासूम बालक फौत थी वियो आहे। वॾी महिरबानी मुनीर रिहो, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।